वगण मां ब्रेकिंग न्यूज़ पहुचाईंदासीं। वगण में बदमनी जी बाहि भड़की पई। चोरियूं फुरूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं। शहरी ख़ौफ़ में मुब्तला थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कयूं पिया। वगण मां जिते चोरियूं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। वगण बाईपास वटि क़ाइम मक्सी पेट्रोल पंप वटां लालू रैंक वासी हाई कोर्ट जे वकील गाज़ी रशीद खां फुरू 30,000 रोक रक़म बाद टच मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। मुतासिर एहतजाज कयो आहे। सवा 6 बजे तकरीबन खुलंदी आहे। जी अब कलाक थी वियो आहे हिते बीठा आहियूं। SHO साहब खे ॻाल्हि बि कई आहे। कलाक बीहण खां पोइ हिन महिल ताईं कहिड़े बि क़िस्म जी का कार्रवाई न थी आहे। कोई अमलदार न आयो हिन महिल ताईं। असांजो मोबाइल पैसा चाबियूं सभु शिफ्ट करे आहिनि। मां कराची खां अचां पोइ सुबुह मूंखे केस लॻंदो हाई कोर्ट में। जी हुन केस खे अटेंड करण लाइ लाड़काणे पहुचां। गाॾी जीअं वगण बाईपास ते बीहारी आहे त पोयां ॿ फोरू आहिनि मोटरसाइकिल ते असले सां लेस ऐं फुर करे हलिया पिया। हिन वक़्त ताईं SHO साहब जो को अतो न पतो। सही तव्हांजो नालो साईं? काज़ी रशीद अहमद। काज़ी रशीद अहमद। मां वकील आहियां। साईं तव्हां को कहिड़े टाइम ते फुर थी आहे?